हिते अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सागर भरिसां कॉटन फैक्ट्री के बाहि लगण सबब करोड़े रुपयनि जी कपह सड़ी वई आहे। मीरपुर ख़ास रोड ते क़ाइम कॉटन जनरल्स एंड ऑयल मिल के बाहि लगी वई आहे। बाहि लगण सबब 350 खां मथे कपह जूं गठड़ियूं सड़ी रखती वयूं आहिनि। सड़ी वियल कपह जी क़ीमत 3 करोड़ रुपया ॿुधाई पई वञे। बाहि लगण जो कारण मालूम न थी सघियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे सागर भरिसां कॉटन फैक्ट्री के बाहि लगण सबब करोड़े रुपयनि जी कपह सड़ी वई आहे। मीरपुर ख़ास रोड ते क़ाइम कॉटन जनरल्स एंड ऑयल मिल खे बाहि लगी वई। बाहि लगण सबब 350 खां मथे कपह जूं गठड़ियूं सड़ी रख थी वयूं आहिनि। सड़ी वियल कपह जी क़ीमत 3 करोड़ रुपया ॿुधाई पई वञे। बाहि लगण जो कारण मालूम न थी सघियो आहे। अहम ख़बर खां वाक़िया आगाह करे रहिया आहियूं। सागर भरिसां कॉटन फैक्ट्री के बाहि लगण सबब करोड़े रुपयनि जी कपह सड़ी रख थी वई आहे। बाहि लगण सबब 350 खां मथे कपह जूं गठड़ियूं सड़ी रख थी वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे सांगड़ मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर एडी कुंभर। जी एडी कुंभर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। सांगड़ रोड ते क़ाइम आहे जाता कॉटन जनरल्स एंड ऑयल मिल। उनखे राति ओचितो देर खां बाहि लॻी। बाहि लॻण सबबि 300 खां मथे जेके कपह जूं गठड़ियूं सड़ी वयूं। इतला ते पहुची वई। बाहि जा तेज़ शोला हुआ, जंहिं सबबि बाहि ते कंट्रोल जेको आहे सो आणण में फायर ब्रिगेड खे तकलीफ़ दरपेश हुयूं। जॾहिं त मालिक जेको हुनजो कॉटन फैक्ट्री जो आहे डॉक्टर रमेश कुमार ॻाल्हि ॿोल थी आहे। हुन ॿुधायो जेको आहे सो असांजो नुक़सानु थियो आहे। बाहि जेको आहे सो ओचिती राति विपड़ कपह ठीक है एडी कुंभर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।